सोलंकी। हाणे ॿुधायो तव्हांजो नालो त? नालो बशीर अहमद सोलंकी, वलद जाफ़र ख़ान सोलंकी, वेठल ॻोठ नूरदीन ख़ान सोलंकी। सर इहो पंहिंजो छा था कनि मसइलो इहो आहे, असां सर डॉक्टर लियाकत कजीपुल में अताई डॉक्टर आहे, सम्झे ॻाल्हि खे। उन अॼु पंहिंजा छोकिरा छॾिया आहिनि, पाण मुख उहो ई आहे, माना छोकिरनि खे चवे थो लियाकत वलद मियांदाद ऐं मंसूर वलद लियाकत, अनवर वलद अयूब ऐं पंहिंजो छा था कनिसि बाबन वलद जेको आहे छा था कनिसि मियांदाद, सजाद वलद मियांदाद ऐं उन खां अलावा जेको मेन माण्हू आहिनि जो इमदाद वलद मजीद ऐं अब्दुल करीम वलद अयूब, सम्झे इहे मूंसां विड़िया आहिनि। मुंहिंजे मथां तशदुद सफ़ा माना टोटल तक़रीबन 7-8 ॼणा हुया, या हिकु ॿ मां न सुञाता। मूंखे मारे चुका पंहिंजी मर्ज़ी सां, मारे वजह छा आहे? वजह इहा आहे त सर 2 साल खनि अॻु में हिन जेका शादी करे असां पंहिंजी सिस्टर ॾिनी हुअसि, उन खां हिन जी कंहिं बि मसइले सां, घरू मसइले सां उहा तलाक थी वई आहे। पाण लिखी ॾेई कराची सेशन कोर्ट में ॾेई आयो आहे, जेको 2 केस हिनमहिल ताणी बि DSP ऑफिस में पिया आहिनि। हिन ॿिए खे बि ॾोही करार ॾिनो हुयो, महिरबान नालो आहे उनजो, उन बि केस कयो हिन जो, उहो बि DSP ऑफिस में पिया आहिनि, 2 केस पिया आहिनि। छोकिरी वेठी आहे कराची में, उहा पंहिंजे कानूनी हिसाब सां पंहिंजा ॿार बचा वठी वई आहे। हे मुसलसिल असांखे मतिलबु तशदुद करे थो, मारण जूं धमकियूं ॾिए थो, लेकिन अॼु को रद्द अमल इहो आहे त मूंखे मारे चुको आहे, मथे में धक आहिनि, जंग भञी छॾी अथई मुंहिंजी। ऐं कची पुल में असांजो कची रवी पुल थाणे ते हर मसइला कोर्ट जूं जेके रसीदूं हर चीज़ छोकिरी जूं पयूं आहिनि। कची पुल में अताई डॉक्टर आहे, त असांजी अॻे बि NC कटियल हुई, उन ते बि माना इहो अमल नथो कजे पियो। बसि जॾहिं वणे थो माना जीअं करे थो पियो उते, माना जेको आहे असां SP साहिब कमर शदाद कोर्ट खां, DSP शदाद कोर्ट खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी जाइज़ी तौरु आहे असांजी FIR कटी वञे ऐं इन खे जेको आहे त कानून जे कटड़े में आयो वञे, त जीअं ॿीहर कंहिं मज़लूम सां माना ज़ुल्म न करे। असांजी इहा ई अपील आहे त डॉक्टर लियाकत जेको अताई डॉक्टर आहे कची पुल में, उनखे जेको आहे क़ाबू कयो वञे ऐं कानून में आणियो वञेसि, सम्झे ॻाल्हि खे। असांजो इहो जाइज़ मुतालबो आहे। असांजी भेण उहा असां वटि मौजूदु ई न आहे, उहा कराची में दारुलमान जे हिसाब सां उते रहे थी पई, पाण कराची में लिखी ॾेई आयो आहे उते जेको आहे तलाक पेपरनि ते, उहे रसीदूं हर चीज़ हर शइ खां ख़बर आहे। 50 ॼणनि खे वठी चुको आहे, कॾहिं कंहिंखे थो वठे, कॾहिं कंहिंखे थो वठे, वरी हाणे साॻी वापसि असांखे वरितो अथई। असांजो इहो अर्ज़ु आहे, महिरबानी करे हिनखे असांजी FIR जाइज़ी FIR आहे असांजी, उहा काटी वञे ऐं इन मामले जी तहक़ीक़ात कई वञे त छाजे करे एतिरो माना जेको आहे नाजाइज़ी करे थो पियो।